कश्मीर ज़िले अंदर वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ STP तरफ़ा कश्मीर में एहतजाजी रैली कढी वई। रैलीअ में शहर जे सियासी समाजी तंज़ीमनि तोड़े सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कश्मीर मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मलक बरकत अली पंहिंजी हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल इन टाइम मौजूद आहियूं कश्मीर प्रेस क्लब ॿाहिरां कश्मीर बदअमनी जे ख़िलाफ़ STP एहतजाज करणु अचे थो। नाज़रीन ॻाल्हि ॿोल छा चवंदा? इंतज़ामिया खां रिक्वेस्ट आहे तो बाबा खुदारा इन कश्मीर शहर में अमन पैदा कियो, अमन दियो। ही तहां खां कुछ नथा घुरनि। जेको लाक़ानूनियत हले थी इतने कश्मीर में लावारिस माण्हुनि वांगुरु जीअं ढारेल राज हले तो इनके ख़त्म कियो। कश्मीर अमन खपे तो कश्मीर के अमन दियो। तहांजा ये फोर्स लॉ एजेंसियूं या इहा रेंजर्स पुलिस कहिड़े कम थी आहे जॾहिं इंसान के रात जो सुकून सां सुम्ही नथो सघे, ॾींहं जो कारोबार नथो करे सघे, तो उनके आखिर केरु ॾींदो? या तो तहां पाण हथ मथे करे चओ बाबा तहां ॾाढनि डाकुअनि जे हवाले हो तो पोइ असां पंहिंजी मदद पाण जे तहत कोई कमु कयूं या पंहिंजो कोई अहिड़ो चीज़ो कयूं। जॾहिं असां अमन जी ख़ातिर कॾहिं बि का शइ चऊं था त अमन जो कोई बि रखवालो कोन्हे। मूंखे त इहो लॻे थो जीअं त कश्मीर शहर लावारिस बणिजी चुको आहे। यार मां त इहा पाण हैरत में आहे त कश्मीर जो टोटल 50-60 किलोमीटर आहे, नंढो ज़िलो आहे और कच्चे जो एरिया बि एतिरो वॾो कोन्हे। जॾहिं वाना में जॾहिं वज़ीरिस्तान में अमन थी सघे थो त कच्चे में बि अमन थी सघे थो। शायदि इन्हनि जा मफ़ादात ॿिया आहिनि या थी सघे थो इन्हनि जो को मिली भगत आहे। हाणे तव्हां इलेक्शन में ॾिठो 15-20 ॾींहं सुकून में गुज़रिया। छा इन्हनि जी डील हुई? असां इहो सम्झूं इहो डील जे तहत माना सभु कुझु थिए थो। भई मां इंतज़ामिया खे चवणु चाहियां थो कश्मीर खे लावारिस न कयो, कश्मीर खे लाक़ानूनीअत तरफ़ न धकेलियो। अगर कश्मीर में लाक़ानूनीयत थींदी हिते गुंडागर्दी हली पवंदो त हिते रोडनि रस्तनि ते इहे डाकू राज हूंदा। हीअं इनखे हाणे सां ई कंट्रोल कयो या अवाम खे तव्हां चओ, असांखे चओ, असां तयारु आहियूं त बाबा असां पंहिंजो फोर्स ठाहियूं, असां पंहिंजो फोर्स पंहिंजे हिफ़ाज़त लाइ पाण ठाहियूं या त असांखे इजाज़त ॾियो त असां पंहिंजे पाण जी चीज़ो कयूं या असांखे अमन खपे। कश्मीर में बदअमनी इंतहाई ख़राब आहे। हर शहरवासी परेशान आहे। इंतज़ामिया असांजी सुतल आहे। असांजो मुतालबो आहे चीफ जस्टिस IG सिंध SSP कश्मीर को खुदारा कश्मीर ते रहम कयो, कश्मीर जी मज़लूम आवाम ते रहम कयो, असांखे अमन मान ॾियो। असांखे कुझु बि न खपे। अरबे जी तव्हां वटि बजट अचे थी, तव्हां कुझु बि नथा कयो। खुदारा कश्मीर वासियुनि खे अमन ॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।